कराची में ख़बरवाज़ शेयर कई पिया वॾे वज़ीर की सदारत हेठ मलीर एक्सप्रेस वे मनसूबे बाबत इजलास थियो आहे। शाह फैसल इंटरसेक्शन का एयरपोर्ट ताईं रोड के बेहतर बनाइण जो फ़ैसिलो कयो वियो। अवां खे आगाह कई पिया वॾे वज़ीर पारां क़ायदाबाद इंटरसेक्शन 2 महीननि में मुकम्मल करण की हिदायत कई वई आहे। मलीर एक्सप्रेस वे जो 9 किलोमीटर जो पहिरियों मरहलो मुकम्मल थियो आहे। ब्रीफिंग में ॿुधायो पियो त टोल प्लाज़ा ते 18 पोथ ठाहे विया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां ऑटोमेटिक टोल प्लाज़ा लगाइण की हिदायत कई वई। पहिरियों मरहलो 11 या 12 जनवरी ते अवाम लाइ खोलण चाहियां थो। सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। कार लाइ 100 ऐं बस लाइ 200 रुपया टोल प्लाज़ा टैक्स मुक़ररु कयो वेंदो। ब्रीफिंग में ॼाणायो वियो आहे त मलीर एक्सप्रेस वे ते 8 पुलिस मोबाइलूं पेट्रोलिंग कंदियूं। मलीर एक्सप्रेस वे खे 5 थाणनि जी हद लॻंदी आहे। हिकु एम्बुलेंस ऐं फायर ब्रिगेड हंगामी सूरत हाल लाइ मौजूदु रहणु घुरिजे। वॾे वज़ीर पारां हिदायत कई वई आहे। अवां खे ख़बर ॾिनी पिया वॾे वज़ीर की सदारत हेठ मलीर एक्सप्रेस वे मनसूबे बाबत इजलास थियो आहे। शाह फैसल इंटरसेक्शन का एयरपोर्ट ताईं रोड के बेहतर बनाइण जो फ़ैसिलो कयो वियो। तफ़सील मलकंदासी चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, इजलास बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ मलीर एक्सप्रेस वे मनसूबे बाबत अहम इजलास थियो आहे। इजलास दौरान वॾे वज़ीर खे आगाही ॾींदे ॿुधायो वियो त मलीर एक्सप्रेस वे जो 9 किलोमीटर जो पहिरियों मरहलो मुकम्मल थी चुको आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हू 11 जनवरी ते मलीर एक्सप्रेस वे जो पहिरियों मरहलो खोलणु चाहे थो। वॾे वज़ीर पारां क़ायदाबाद इंटरचेंज सेक्शन 2 महीननि में मुकम्मल करण ऐं ऑटोमेटिक टोल लॻाइण जी हिदायत कई वई। वॾे वज़ीर खे इजलास दौरान ॿुधायो वियो त टोल ते 18 बूथ ठाहिया विया आहिनि। मलीर एक्सप्रेस वे ते सफ़र कंदड़ कार का 100 रुपया ऐं बस लाइ 200 रुपया टोल टैक्स मुक़ररु कयो वियो आहे। वॾे वज़ीर खे आगाही ॾींदे ॿुधायो वियो त मलीर एक्सप्रेस वे ते 8 पुलिस मोबाइलूं पेट्रोलिंग कंदियूं रहंदियूं ऐं मलीर एक्सप्रेस वे खे 5 थाणनि जी हद लॻंदी। वॾे वज़ीर चयो त मलीर एक्सप्रेस वे ते हिकु एम्बुलेंस ऐं फायर ब्रिगेड जी गाॾी बि हंगामी सूरत हाल लाइ मौजूदु हुजणु घुरिजे। इजलास दौरान वॾे वज़ीर पारां शाह फैसल इंटरसेक्शन खां एयरपोर्ट ताईं रोड खे बहितर बणाइण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। जी महिरबानी अवां जी शबीर, आगाह करण लाइ।